नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त चेलार वेझो ॻोठ दलन में नारी मूमल मेघवाड़ जो ख़ुदकुशी वारो मामलो। नारी जो लाश चेलार पुलिस खूह मां कढाए वरितो है। नारी जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी छोकिरी खे पाड़े जा टे औबाश नौजवान मुसलसल ब्लैकमेल कंदा हुआ। ब्लैकमेलिंग खां तंग अची असांजी छोकिरी राति जे देर सां खूह में टिपो ॾिनो है। टिनी जवाबदारनि खिलाफ़ असां चेलार थाणे ते कुझु ॾींहं अॻु ज़्यादती जो केस दाख़िल करायो, पर असांखे इंसाफ़ न मिली सघियो। जवाबदार ज़मानत ते आज़ाद थियण बाद ॿीहर असांजी छोकिरी खे तंग कंदा हुआ। छोकिरी जे पीउ ऐं अमड़ जूं दाहूं पुलिस मुख्य जवाबदार आदम दिल खे गिरफ़्तार करे वरितो है। SHO चेलार मुश्ताक मलिक चयो है त नारी जो लाश खे पोस्टमार्टम लाइ मिठी अस्पताल खणाए वञी रहिया आहियूं। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो, ॿिनि खे बि गिरफ़्तार कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।